क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 18 प्रूविंग द लॉज ऑफ लॉगरिथम्स लॉगरिथम जे कायदनि खे साबित करणु। आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली, सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार। ॿारो पोइ सबक में असां एक्सरसाइज नंबर 2.4 सॉल्व करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां पढ़ंदासीं त प्रूव द फॉलोइंग लॉज ऑफ लॉगरिथम, हेठियनि लॉगरिथम जे कायदनि खे साबित करियो। हाणे हिते असां वटि कहिड़ा लॉगरिथम जा क़ाइदा अची वेंदा। हाणे हिन में ही आहिनि। पहिरियों नंबर आहे लॉ ऑफ प्रोडक्ट, उहो हिन जे बराबरि आहे, ठीकु आहे। ॿियो नंबर आहे लॉ ऑफ कोशंट, ही तव्हां हिते ॾिसी सघो था। ऐं टियों आहे लॉ ऑफ एक्सपोनेंट, हाणे हीअ आहे लॉ ऑफ एक्सपोनेंट। अहिड़े तरीक़े सां आख़िरी नंबर आहे चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी, ही हिते अवेलेबल आहे, ठीकु आहे। हाणे असांखे करिणो छा आहे त ही जेका लेफ्ट साइड आहे न, या वो हिन राइट साइड जे बराबरि कीअं थी इहो साबित करिणो आहे। बसि सभिनी में ही जेके 4 फार्मूलाज हिते गिवन आहिनि, इन्हनि सभिनी में असांखे इहो ॾिसणो आहे त ही जेका लेफ्ट साइड, ठीकु आहे, ही जेका लेफ्ट साइड आहे ही वारी, त इहा हिन राइट साइड जे बराबरि कीअं थी, असांखे इहो साबित करिणो आहे। ॿारो हाणे असांखे पहिरियों नंबर लॉ ऑफ प्रोडक्ट जेको आहे वेरीफाई करिणो आहे। उन जे लाइ आहे त फॉर रियल नंबर्स MNA, हाणे चए थो त हक़ीक़ी अदद MNA जे लाइ एंड A इज़ ग्रेटर देन 0, A इज़ नॉट इक्वल टू 0। हिन में हिकिड़ी कंडीशन पे ॿुधाए त A जी वैल्यू हमेशह 0 खां वॾी हूंदी ऐं उहा 0 जे बराबरि नथी थी सघे। देन प्रूव दैट, हाणे त साबित करियो त log ऑफ MN विथ बेस A इज़ इक्वल टू log ऑफ M विथ बेस A प्लस log ऑफ N विथ बेस A। अहिड़े तरीक़े सां असांखे जेका ही साइड आहे उहा हिन जे बराबरि कीअं थी थिए उहो साबित करिणो आहे। त पोइ असां हींअर हिनखे साबित कंदासीं। असां सभ खां पहिरियां लिखंदासीं त लेट log ऑफ M विथ बेस A इज़ इक्वल टू X, पोइ ॾींदासीं एंड log ऑफ N विथ बेस A इज़ इक्वल टू Y। हाणे असांखे त छा करिणो आहे, ही कहिड़े फॉर्म में लिखियल आहिनि, ही लॉगरिथमिक फॉर्म में लिखियल आहिनि, ही बि। हाणे हिनखे असांखे छा में चेंज करिणो आहे, एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ हाणे कीअं थींदो, हिन ॿिन्ही जे अंदरि जेको बेस आहे A आहे, ठीकु आहे, ऐं हिन में जेको लॉगरिथम आहे उहो X आहे, ऐं हिन में लॉगरिथम आहे Y। हिन में अदद कहिड़ो आहे, गिवन अदद आहे M, ऐं हिन में जेको गिवन अदद आहे उहो आहे N, ठीकु आहे। हाणे जॾहिं असां हिननि खे छा में एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं, पोइ छा जे बराबरि थींदा, इहो थी वेंदो त M इज़ इक्वल टू A द पावर X, ऐं हेॾां छा थी वेंदो त N इज़ इक्वल टू A द पावर Y। हाणे इहे असां वटि ॿ सेपरेट अदद थी विया M ऐं N। हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हाणे असां हिते M ऐं N खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं, ठीकु आहे। त पोइ इहे छा जे बराबरि थींदा, अचो त हाणे ॾिसूं। थींदो त M इंटू N इज़ इक्वल टू AX इंटू AY। हाणे छा कयोसीं हिते ॾिसो त हीअ जेको लेफ्ट साइड आहे उन्हनि ॿिन्ही खे पाण में माण्हू ज़र्ब कंदो, ऐं राइट साइड वारा जेके टर्म आहिनि A पावर X इंटू A पावर Y, इहे पंहिंजो पाण सां असां हिते मल्टीप्लाई करे छॾिया। तव्हांखे यादि हूंदो त असां हिकिड़ो लॉ ऑफ एक्सपोनेंट पढ़ी आया हुआसीं। जॾहिं बेस सेम हूंदा आहिनि ऐं पावर जेकॾहिं मट मट हूंदा आहिनि त पोइ असां छा कंदासीं, पावरनि खे जोड़ करे छॾींदासीं। MN इज़ इक्वल टू A द पावर X प्लस Y, अहिड़े तरीक़े सां। हाणे छा कंदासीं, हाणे छा में लिखियल आहे, एक्सपोनेंशियल फॉर्म में। हाणे हिनखे असां लॉगरिथमिक फॉर्म में मटाईंदासीं। हिते बेस घणो आहे ॾिसो A, पावर घणो आहे X प्लस Y, ऐं जेको अदद आहे उहो घणो आहे, उहो आहे MN। हाणे असां कीअं लिखंदासीं हिनखे लॉगरिथमिक फॉर्म में, असां लॉगरिथमिक फॉर्म में लिखंदासीं त log ऑफ MN विथ बेस A इज़ इक्वल टू X प्लस Y, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां छो जो लॉगरिथम हिते असांखे पावर खे चयो वेंदो आहे न, त पावर इहा आहे, उहो असांजो लॉगरिथम थी वियो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां छा कंदासीं, हिते असां X जी वैल्यू पुट कंदासीं, उहा छा जे बराबरि हुई त X बराबरि हुयो log ऑफ M विथ बेस A, ऐं Y छा जे बराबरि हो, log ऑफ N विथ बेस A। हाणे इहे जेके वैल्यूज़ आहिनि, Y जी वैल्यू हिते पुट करे वेंदासीं ऐं X जी वैल्यू हिते पुट करे वेंदासीं। X जी वैल्यू किथे आहे, उहो ही पई अथव, ऐं Y जी वैल्यू किथे आहे, उहो मथे ही पई अथव। हाणे इहे वैल्यूज़ हिते पुट कंदासीं त पोइ छा जे बराबरि थींदो, इहो थींदो त
log of mn with base a is equal to અને x दी जाए तो x की वैल्यू रखबी log of m with base a plus log of n with base a અને તમારે શું હોય તે વેરીફાઈ થયો log of mn with base a is equal to log of m with base a plus log of n with base a या log of mn with base a is equal to log of m with base a plus log of n with base a અને પ્રૂવ થયો असां हिते लिखंदासीं हेंस प्रूव्ड अहिड़े तरीक़े सां असांजो पहिरियों लॉ साबित थी वियो ॿारो हाणे असां वटि ॿियो नंबर लॉ आहे लॉ ऑफ कोशेंट चए पियो त फॉर रियल नंबर्स m n a एंड a इज ग्रेटर देन 0 a इज नॉट इक्वल टू 0 हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त m n a हक़ीक़ी अदनि जे लाइ ऐं a जी जेका वैल्यू आहे 0 खां वॾी हूंदी ऐं उहा 0 जे बराबर नथी थी सघे त पोइ साबित करियो त log m डिवाइडेड बाय n विथ बेस a इज इक्वल टू log ऑफ m विथ बेस a माइनस log ऑफ n विथ बेस a हाणे असांखे छा साबित करिणो आहे त हीअ जेका लेफ्ट साइड आहे उहा राइट साइड जे बराबर कीअं थी सघे हाणे अचो त असां इन खे प्रूव करे था ॾिसूं हाणे सभ खां पहिरियों असांखे लिखणो आहे त लेट log ऑफ m विथ बेस a इज इक्वल टू x and log of n with base a is equal to y हाणे असां छा कंदासीं त ये जेको छा में लिखियल आहे लॉगरिथमिक फॉर्म में लिखियल आहे ठीकु आहे हीअ बि लॉगरिथमिक फॉर्म में लिखियल आहे इन्हीअ खे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो पवंदो हाणे बेस ॾिसो ॿिन्ही में a आहे ऐं हिते जेका आहे लॉगरिथम जी वैल्यू x आहे त हिते लॉगरिथम जी वैल्यू छा आहे y हिते गिवन अदद आहे m ऐं हिते गिवन अदद आहे n त पोइ जॾहिं असां इन खे मटाईंदासीं पोइ इहे हीअं थी वेंदा हिते थींदो त m इज़ इक्वल टू a ते पावर x एंड n इज़ इक्वल टू a ते पावर y हाणे छा कंदासीं असां हिते त m खे n सां वंड करे वेंदासीं त पोइ लेफ्ट साइड सां वंड थींदी ऐं राइट साइड जेका आहे उहा a ते पावर x आहे उन खे असां a ते पावर y सां वंड कंदासीं त पोइ उहो कीअं थी वेंदो इहो थी वेंदो त m divided by n is equal to a ते पावर x divided by a ते पावर y ऐं अहिड़े तरीक़े सां ही फर्दर जेको आहे हिते सिंप्लीफाई कोन थींदो इहो साॻियो ई लिखंदासीं ऐं हिते ॾिसो त बेस सेम आहे ही फर्दर सिंप्लीफाई थी सघे थो जॾहिं बेस सेम हूंदो आहे वंड जे अंदरि त पोइ जेको आहे पावर जेको आहे त मथे अदद मां हेठि जो पावर माइनस कबो आहे इहो तव्हांखे लॉ यादि हूंदो ठीकु आहे त पोइ हाणे असां हिन खे लिखंदासीं त m डिवाइडेड बाय n इज इक्वल टू a ते पावर x माइनस y अहिड़े तरीक़े सां हाणे छा आहे त हीउ जेको आहे कहिड़ो फॉर्म आहे हीअ आहे एक्सपोनेंशियल फॉर्म बेस आहे a लॉगरिथम आहे x माइनस y ऐं अदद सां गिवन आहे m डिवाइडेड बाय n हाणे हिन खे असांखे छा करिणो आहे लॉगरिथमिक फॉर्म में लिखणो पवंदो त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त log of m divided by n with base a is equal to पावर केतिरो थियो हाणे हिते पावर आहे x माइनस y त लिखंदासीं x माइनस y हाणे हिते छा करिणो पवंदो हिते असां x जी वैल्यू पुट करे वेंदासीं हिते y जी वैल्यू पुट करे वेंदासीं उहे वैल्यूज़ किथे आहिनि x जी वैल्यू हिते ही पई आहे ठीकु आहे x छा जे बराबर आहे log of m with base a y छा जे बराबर हुई उहा आहे त log of n with base a इहे जेके वैल्यूज़ आहिनि हाणे हिते पुट करे वेंदासीं पोइ इहो छा जे बराबर थी वेंदा इहो बराबर थींदो त log of m divided by n with base a is equal to हाणे असां x जी वैल्यू पुट करे वेंदासीं त x जी वैल्यू घणी आहे ऐं मां तव्हांखे मथे ॿुधाए आयो आहियां मां इहा हिते पुट कंदुसि त उहा थी वेंदी त log of m with base a माइनस हाणे y जी वैल्यू पुट कंदासीं त log of n with base a ॾिसो हेंस वेरीफाई थी वियो हाणे हिते ॾिसो जेको हीअ आहे log of m divided by n log of m divided by n with base a is equal to हाणे ॾिसो इनसाइड जे यानी log of m with base a minus log of n with base a उहो हिते पियो थो ॾिसो हाणे इहे ॿई हिक ॿिए जे बराबर थी विया जी हाँ पोइ लिखंदासीं त हेंस वेरीफाइड हेंस वेरीफाइड इहो प्रूव थी वियो
बारो हींअर असां वटि 3 नंबर लॉ आहे, लॉ ऑफ एक्सपोनेंट इन लॉगरिथम। हाणे असांखे छा प्रूव करिणो आहे? असांखे प्रूव करिणो आहे त log ऑफ m पावर n विथ बेस a इज इक्वल टू n log ऑफ m विथ बेस a। हाणे असांखे इहो प्रूव करिणो आहे त इन जे लाइ असां सभ खां पहिरियां लिखंदासीं त लेट log ऑफ m विथ बेस a इज इक्वल टू x। हाणे असांखे त छा करिणो आहे? ही जेको लिखियल आहे छा में लिखियल आहे? लॉगरिथमिक फॉर्म में लिखियल आहे। असांखे इनके एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो पवंदो। हिते बेस आहे a, पावर घणो ईंदो यानी उहो थींदो x, लॉगरिथम खे असीं पावर चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं गिवन आहे m, असां हिते लिखंदासीं त m इज इक्वल टू a ते पावर x। हाणे असां छा कंदासीं हिते बोथ साइड n पावर ॾेई वेंदासीं, ठीकु आहे। हिते थींदो बाय giving power n both side। पोइ इहो छा जे बराबर थींदो? इहो बराबर थींदो त m ते पावर n इज इक्वल टू a पावर x पावर n। हाणे जॾहिं फर्दर हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबर थींदो? हीउ थींदो त m ते पावर n इज इक्वल टू a ते पावर nx। n पहिरियां ईंदो छाकाणि अल्फाबेटिकली n अॻु में ईंदो आहे, उन जे करे सही आहे। हाणे हिते असांखे छा करिणो पवंदो? हीउ जेको आहे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियल आहे, इनखे असांखे लॉगरिथमिक फॉर्म में मटाइणो पवंदो। त पोइ मां लिखंदुसि त बाय चेंजिंग इनटू लॉगरिथमिक फॉर्म। त पोइ इहो हाणे छा जे बराबर थींदो? हिते बेस घणो आहे? बेस आहे a, ऐं हिते गिवन आहे m ते पावर n, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते लिखंदासीं पावर थींदो nx, त लिखंदासीं त log ऑफ m ते पावर n विथ बेस a इज इक्वल टू nx, सही आहे। हाणे छा कंदासीं? पोइ हिन x में वैल्यू पुट करे वेंदासीं। x में छा पुट करे वेंदासीं? x जी वैल्यू उहा घणी हुई? मथे तव्हां ॾिसो हिते त x जी वैल्यू घणी आहे? x जी वैल्यू आहे त log ऑफ m विथ बेस a, या हिते मां लिखां थो बिकॉज हिते x इज इक्वल टू log ऑफ m विथ बेस a। त पोइ हाणे हिते लिखंदासीं हिते log ऑफ m ते पावर n विथ बेस a इज इक्वल टू n log ऑफ m विथ बेस a। ई साइड n जे बराबर थी वई, इहो साबित थी वियो। हिते तव्हां ॾिसी सघो था अहिड़े तरीक़े सां आहे। त पोइ आख़िर में असां लिखंदासीं त हेंस प्रूव्ड। वारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।